अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में भली कार मैं तो मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में अॼु इंतहाई अहम मामले ते असां प्रोग्राम करे रहिया आहियूं। नेब पारां सिंध में ॿेराड़ीअ जो डोमिसाइल रखंदड़ ग्रेड 1 खां 22 ग्रेड ताईं जे मुलाज़मनि ऐं ऑफिसरनि जा तफ़सील तलब कया विया आहिनि। इन तरह जो ख़त नेब पारां लिखियो वियो आहे जंहिंमें मुलाज़मनि या ऑफिसरनि जा तफ़सील तलब कया विया आहिनि। इन हवाले सां सिंध हुकूमत पारां इन तरह जा तफ़सील ॾियण खां मुख़्तलिफ़ खातनि खे रोकियो वियो आहे। सिंध हुकूमत जो चवणु आहे त नेब खे इन तरह जा इख़्तियार न आहिनि त हू सिंध जे इन्हनि मामलनि में मुदाख़लत करे। कोशिशि कंदासीं त अॼोके प्रोग्राम में महिमाननि सां इन मामले जे हवाले सां क़ानूनी राय बि वठी सघूं ऐं सिंध हुकूमत जो मौक़िफ़ पिणु मालूम करे सघूं। अॼोके प्रोग्राम खे असां इन हवाले सां तरतीब ॾिनो आहे। इन ते क़ानूनी हवाले सां राय वठण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे नाले वारे क़ानूनदान शाहब ओस्तो साहब। ओस्तो साहब भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। पीपल्स पार्टी सां इंतिहाई तालुक़ रखंदड़ इंतिहाई सीनियर अॻवान आजिज़ धामरा साहब असां सां गॾु आहिनि। आजिज़ साहब, तव्हांखे भली कार, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। आजिज़ साहब, शुरूआत तव्हां खां कंदमि। छा चवंदो इन तरह जो ख़त नेब पारां लिखियो वियो आहे, तस्दीक कयो था, छा मामिलो आहे? ॾिसो सभिनि ही ख़त बिल्कुलु मंज़र ते आयो आहे नेब जे तरफ़ां। हिकु अहिड़ी ॻाल्हि जेका सिर्फ़ु हिकिड़े सूबे खे टारगेट करे या पुछी वई आहे ऐं हाणे इशू इहो आहे सिंध गवर्नमेंट पंहिंजी जाइ ते या तमामु सीरियसली हिकिड़ी इहा डिबेट हले पई त नेब चेयरमैन खां इहो पुछाणो करणु खपे त आया तमामु सूबाई हुकूमतुनि खे अहिड़े क़िस्म जो ख़त लिखियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेको अहम नुक़्तो इहो आहे त आया हिन सवाल करण जो नेब खे मैंडेट आहे या न आहे। पहिरीं ॻाल्हि त अहिड़े क़िस्म जे सवाल करण जो मजाज़ न आहे नेब त कंहिं बि हिकिड़े सूबे खे तव्हां इहो पुछो त मिसाल तौरु सांगड़ मटियारी टंडोलियार जा माण्हू जेके आहिनि उहे हैदराबाद में मुलाज़मत करे रहिया आहिनि या न करे रहिया आहिनि, केतिरी तइदाद में करे रहिया आहिनि। मतिलबु अहिड़ो सवाल जेको मैंडेट नथो रखे त हाणे नेब खां इहो ज़रूरु जेको आहे सो पुछाणो थींदो, नेब चेयरमैन खां इहो पुछाणो थींदो। ईद जी मोकलुनि खां पोइ इन ते सीरियसली बहस हले पियो त इहो ॿुधायो वञे त छा बलोचिस्तान जी हुकूमत खां बि अहिड़े क़िस्म जो सवाल थियो आहे चीफ सेक्रेटरी खां या हुनजे SNGD वारे पंहिंजो जनरल एडमिनिस्ट्रेशन वारे डिपार्टमेंट खां त ख़ुददार जो माण्हू कोयटा में वेठो आहे या गुजरात ऐं गुजरावाला जो माण्हू लाहौर में वेठो आहे या नौशहरा ऐं मानसरा जो माण्हू जेको आहे उहो पिशावर में वेठो आहे। त हिकु अहिड़े क़िस्म जो सवाल जंहिंमें ख़ुदि पूरी सिंध जे माण्हुनि में हिकु बेचैनी आहे त नेब ही कहिड़े पासे वञे पई। नेब जेको सोकॉल्ड एहतसाब जो इदारो आहे उहो पंहिंजो कमु जेकॾहिं पंहिंजे मैंडेट तहत करे थो त भले करे। असांजे काफ़ी लीडरशिप जे ख़िलाफ़ अहिड़े क़िस्म जा केस दाख़िल आहिनि ऐं उहे ज़मानतुनि ते आज़ादु बि आहिनि, पर हीअ अहिड़े क़िस्म जी जेका मश्करी आहे नेब जे तरफ़ां ऐं उहो बि वरी एहतसाब जो जेको एडवाइज़र आहे वज़ीर आज़म साहब जो उनजे चवण ते त ज़ाहिर आहे फेडरल गवर्नमेंट जो हिन में बिल्कुलु इन्वॉल्वमेंट साम्हूं नज़र थी अचे जेका लेटर में लैंग्वेज इस्तेमालु कई वई आहे। अजी साहब, शहज़ाद अकबर साहब जी तव्हां ॻाल्हि कई, उन्हनि जो चवणु आहे त जाली डोमिसाइल जारी करण जे हवाले सां असां इहा जांच करे रहिया आहियूं त जाली डोमिसाइल कंहिंखे जारी थिया आहिनि, उन आधार ते कहिड़ा कहिड़ा मुलाज़िम भर्ती कया विया आहिनि। उन्हनि जी जेका स्टेटमेंट जवाबी आई आहे, ॾिसो उनजो प्रॉपर फोरम नेब त न आहे न, उनजो प्रॉपर नेब जो मैंडेट छा आहे करप्शन जे ख़िलाफ़ कमु करणु। नंबर हिकिड़ी ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि त जाली डोमिसाइलनि जो इशू ऑलरेडी असां वटि हले पियो। उनजे लाइ चीफ सेक्रेटरी जे अंडर हिकिड़ी कमेटियूं कमु कनि पियूं जेके ऑफिशियल कमेटियूं आहिनि, जेके उनमें बि ऑफिसर जेके आहिनि उहे कमु कनि पिया। त बुनियादी तौर ते सवाल इहो आहे त सिर्फ़ु हिकिड़े सूबे जे हवाले सां इहो सवाल आहे या ओवरऑल पूरे पाकिस्तान जे हवाले सां इहो सवाल आहे? ओस्तो साहब, तव्हां इन सॼे मामले जो तज्ज़ियो कीअं था कयो, कीअं था ॾिसो इन सॼे मामले खे? ॾिसो, इन जा तमामु घणा रुख आहिनि इन मसइले जा ऐं मूंखे उमेदु आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध इन खे संजीदगीअ सां ॾिसंदी। ॾिसो, जेकॾहिं तव्हां इन मामले खे थोरो गहराईअ में वञी ॾिसंदव त हिकिड़ी बिल्कुलु कॉन्शियस कोशिशि कई वई आहे त सिंध में लसानी बुनियादनि ते हिकिड़ो टेंशन क्रिएट कजे, रूरल ऐं अर्बन एरियाज़ जे विच में हिकिड़ो विछो पैदा कजे ऐं जेको हिकिड़ो आहे त सिंधी माण्हू जेको चवंदो रहियो आहे न्याज़ी साहब त जेके अचनि था ॿाहिरों जा माण्हू अची कराची में रूल था कनि, हिकु त बिल्कुलु उन में इन जे पुठियां सियासत आहे। ऐं ॿियो इन में इन जो ॿियो रुख इहो आहे त इमरान ख़ान हिकिड़ो माहौल थो शायदि जोड़णु चाहे जंहिंमें कराची जी जेका हुनजी कॉन्स्टिट्यूएंसी आहे उनखे राज़ी करण लाइ ॿियो त कुझु करे कोन सघियो आहे कराचीअ में,
इन हिकिड़े जज़्बाती सेंटिमेंटल हवाले सां इहो चवणु त भई ॿाहिराड़ीअ जो जेको असांजो जेका तमामु वॾी तइदाद आहे असांजा माण्हू अर्बन एरियाज़ में जेको सम्झे थो त असांजी कॉन्स्टिट्यूएंसी आहे यानी न्याज़ी साहिब जी कॉन्स्टिट्यूएंसी आहे उते कीअं था अचनि ऐं हिन जो टियों जेको अञा वधीक ख़तरनाक रुख आहे उहो इहो आहे त इहो मतिलबु अनअनाउंस तरीक़े सां इहो जो त ॿुधाइनि था त रूरल सिंध ऐं अर्बन सिंध ॿ मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि कानूनी तौर ते बि आइनी तौर ते बि हिकिड़ियूं ॿ मुख़्तलिफ़ एरियाज़ आहिनि जिन जो पाण में को वास्तो कोन्हे छाकाणि त हुन में इहो बि पुछियो वियो आहे त पोस्टिंग्स जेके आहिनि ॿाहिराड़ी जो जेको रूरल एरियाज़ जो डोमिसाइल होल्डर जेको आहे उहो अर्बन एरिया में पोस्ट छो थो थिए कीअं थो थिए कीअं कयो आहे यानी ॿियनि लफ़्ज़नि में त हुननि पंहिंजे तौर ते ॼण त आइन में तरमीम करे ऐं अर्बन एरियाज़ खे एडमिनिस्ट्रेटिवली सिंध खां कढी छॾियो आहे जेका MQM जी पुराणी डिमांड रही आहे त तव्हां इंतिज़ामी तौर ते सिंध खे बहाद करे छॾियो बाक़ी भली नालो सिंध ई हुजे उहा इहो बि हिकिड़ो हुनजो रुख आहे जंहिंखे बि मां सम्झां थो त ॾिसण जी ज़रूरत आहे ऐं इन खां अलावा जेको ॿियो अहम इन में मामिलो आहे उहो इहो आहे त जेका कोटा वारी जेको शुरू खां वठी मसइलो रहियो आहे सिंध में उहो त रहियो आहे बेसिकली त जेको ॿियनि सूबनि जा अचनि था हिते ऐं अची हिते कोटा हितां जो डोमिसाइल पंजाब जे DC साहिब खां वठी ऐं हितां जी जेका भली उहे चटा भेटी जा इम्तिहान हुजनि या जेके नौकरियुनि में कॉन्ट्रैक्ट बेसिस ते माण्हू अचनि था उहे सिफारिश ज़रिए असांजे प्रोविंस जे अंदरि ॿाहिरों जा माण्हू अची था पोस्ट जेको आहे सो वॾी वॾी नौकरियूं वठनि जी सिंध रेवेन्यू बोर्ड में हिकिड़ो सीनियर कमिश्नर साहब वेठो आहे हिन वक़्तु जेको गुजरात जा अलाए गुजरावाला जो जेको आहे हुनखे डोमिसाइल आहे इहो मां पर्सनल मूंखे ख़बर आहे 3 सालनि में जेको आहे सो हुते अची हुन जेको डोमिसाइल ठाराइण कमिश्नर लॻो पियो आहे सिंध रेवेन्यू बोर्ड त सॼी आहे ई जेको आहे हुन वक़्तु तव्हां ॾिसो ज़रदारी साहब जी महिरबानी सां उहो सभु ॿाहिरि जा माण्हू वेठा आहिनि ओस्तो साहब इहा त मिस्टेक पीपल्स पार्टी जी आहे न सिंध गवर्नमेंट जी आहे न जंहिंजी हाणे तव्हां निशानदेही कयो पिया ऐं हिनजो जेको अञा बि हिकिड़ो ख़तरनाक रुख इहो आहे त कॾहिं पीपल्स पार्टी हुकूमत फेडरल गवर्नमेंट खां पुछियो आहे त भई तव्हां सिंध जी कोटा खे ऑब्ज़र्व कयो था ख़ुदि नैब जे अंदरि जेका सिंध जी कोटा आहे उहा ऑब्ज़र्व थिए थी तव्हां केतिरा ई जेके फेडरल इदारा आहिनि जंहिंमें तव्हांजो एयरपोर्ट सिक्योरिटी फोर्स थी वियो ऐं खोड़ एजेंसीज़ आहिनि तक़रीबन 9.5 लख फेडरल गवर्नमेंट जा एम्प्लॉइज़ आहिनि तव्हां ॾिसो त हिन में सिंध जे माण्हुनि जी केतिरी प्रोपोर्शन आहे केतिरा माण्हू आहिनि जेके सिंध जी जेको आहे सो कोटा असांजी जेका 23% या 24% कोटा आहे त उहो ॾिसो उन हिसाब सां हुनजो मुंहिंजे ख़्याल में 1/10 बि न हूंदो यानी बजाए असां उन्हनि खां पुछूं त भई तव्हां असांजा माण्हू रखो तव्हां मूंखे ॿुधायो घणा फेडरल सेक्रेटरी वेठा आहिनि सिंध जा वक़्तु यानी उल्टो हे असांखे असां ते हर क़िस्म जो वार था कनि असांजी वहदत ते वार था कनि असांजी जेको आहे इंतिज़ामी जेका आइनी जेको असांजी लेजिटिमेसी आहे उन ते वार था कनि इन खां अलावा असांजो जेको पूरे वफ़ाक़ में जेको हिसो आहे नौकरियुनि में बजाए असांखे ॾियण जे उल्टो उहो असां ते वार था कनि ऐं जेके ॿाहिरों था अचनि मूंखे तव्हां ॿुधायो त इहो मुमकिन बि आहे को सिंधी माण्हू वञी लाहौर में 3 साल रही लाहौर जेके DC साहिब खां जेको आहे सो डोमिसाइल वठी ऐं लाहौर जी जेका पंजाब जी कोटा ते जेको आहे सो हुते नौकिरी करे इहो मुमकिन को सोचे बि सघे थो हिते तव्हां ॾिसो शाहिद परवेज़ काली साहिब जी जेका रिपोर्ट आहे अॼु ॾींहं ताईं हुनखे सिंध गवर्नमेंट छो न जेको आहे सो मंज़र आम ते आंदो आहे ऐं उनजी जेके रेकमेंडेशन्स आहिनि उनखे छो नथा इम्प्लीमेंट कनि उन में हिकिड़ी रेकमेंडेशन इहा आहे त फेडरल गवर्नमेंट खां पुछो त छा सिंध जे माण्हुनि जी कोटा खे ऑब्ज़र्व कनि था ऐं ॿियो जेके ॿाहिरों आया आहिनि हिते असांजे सिंध में अची रहिया आहिनि 2 सालनि में 3 सालनि में हितां जो डोमिसाइल वठी जेको आहे सो सिंध जे ज़ाहिर जेको माण्हू HSN जो पढ़ियल आहे या जेके ॿाहिरों पढ़ी था अचनि असांजा पंजाबी ॿाहिरि उहे असांजो जेको लोकल वीचारो ॿाहिराड़ी जो माण्हू आहे उनजी सीटुनि ते कब्ज़ो था करे वञनि नवाबशाह जी जेको आहे सीट ते मीर पुखार जी सीट ते शिकारपुर जेक बाबा जी सीट ते जेको आहे गुजरावाला जो ऐं गुजरात जो ऐं जेको आहे सो रावलपिंडी जा माण्हू पंहिंजे लोकल DC साहिब जे थ्रू जेको आहे डोमिसाइल ठाराए ख़बर बि न हुनखे ॾिठो बि कोन्हे शिकारपुर में उतां वेही जेको आहे कॉम्पीट था कनि हाणे इहे मसइला दरअसल सिंध जी हुकूमत जो इहो आइनी कानूनी अख़लाक़ी सियासी फ़र्ज़ु आहे त इन्हनि मसइलनि ते हो जेको आहे सो मज़ाहिमत करे ऐं पंहिंजो हक़ वठे
उल्टो हो तव्हां ते था हमलो कनि। आजिज़ जुरिसडिक्शन ई कोन्हे कान में का। आजिज़ साहब जेके पॉइंट्स रेज़ कया ओस्तो साहब सिंध हुकूमत पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करण में केतिरे हद ताईं कामयाब वई आहे? सिंध हुकूमत इहो रोईंदी रही आहे त भई असां CCI जे फॉर्मनि ते या ॿियनि फॉर्मनि ते इहे मामला खणूं था, असांजी नथी ॿुधी वञे, या वॾो वज़ीर इस्लामाबाद में वेही बि इहे ई किराए करे थो त भई असां इहे पॉइंट्स रेज़ कयूं था, इहे मामला खणूं था, पर सिंध जो केस नथो ॿुधो वञे। छा सिंध जो केस इलाही वीक रखियो थो वञे? सभिनि पहिरीं ॻाल्हि ॿुधो त तमामु बुनियादी ॻाल्हियूं कयूं रोस्तो साहब न जी हुन शयुनि सां कोई इख़्तिलाफ़ कोन्हे त सिंध सां जेके आहिनि उहो नौकरियुनि जे मसइलनि में मतभेद खां जो वारो कमु वरितो वियो आहे ऐं सिंध जी जेका नौकरियुनि वारी कोटा आहे हुनजी लताड़ थी थिए। मिसाल जे तौर ते ऐं रेवेन्यू डिपार्टमेंट में हिकिड़ो जेके ॿाहिरियां माण्हू वेठल आहिनि उनजी बि निशानदेही कई आहे ओस्तो साहब पर्सनली। मां करे वञा मूं टोटल ॻाल्हियूं ॿुधियूं, मां चवां थो त मां इख़्तिलाफ़ नथो कयां ऐं तमामु बुनियादी ॻाल्हियूं ऐं हिकिड़ी एकेडमिक बहस थो हले। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि त पीपल्स पार्टी जे पाकिस्तान में जेतिरा बि दौर रहिया भुट्टे साहिब खां वठी पोइ वरी शहीद बीबी जा जेतोणीकि मुदाख़लतूं रहियूं उन खां पोइ नौकरियूं वरी जेको पीपल्स पार्टी जो 5 सालनि जो दौर 2008 खां 13 ताईं अचे थो उनजी हिकिड़ी कैलकुलेशन कढो त पाकिस्तान में मिलंदड़ नौकरियुनि वफ़ाक़ी इदारनि जी ॻाल्हि थो कयां त उन में सिंध जे माण्हुनि जी जेके नौकरियुनि जो रेशो आहे जेकॾहिं उहो तव्हां कढंदव त पीपल्स पार्टी जे दौर जे अंदरि मिलियल नौकरियुनि खां पोइ बाक़ी भीग नज़र ईंदी तव्हांखे। उनमें बिल्कुलु लताड़ थींदी रही आहे सिंध में नौकरियुनि ते। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी इदार इंटेलिजेंस ब्यूरो में शहीद बीबी जॾहिं पंहिंजे दौर में नौकरियूं ॾिनियूं पाकिस्तान जी वाइस प्राइम मिनिस्टर ई जंहिं ते हिकिड़ो रेफरेंस दाख़िल कयो त तव्हां माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं PIA जे अंदरि नौकरियूं ऐं इंटेलिजेंस ब्यूरो में जिते सिंध जे माण्हुनि जी एंट्री जेका आहे उहा इंतिहाई मुश्किल छा नामुमकिन ई पर उन में बि तव्हांखे जेकॾहिं सिंध जा माण्हू नज़र ईंदा उहे इन दौरनि जा ईंदा PIA PSO ऐं सुई गैस जे अंदरि इवन त असां सां उन्हनि जो जहिड़ो इख़्तिलाफ़ ई इहो हूंदो त तव्हां पीपल्स पार्टी जे दौरनि में जेका उहो नस्ली ॻाल्हि थी थिए ऐं सिंध जा माण्हू वधि में रोज़गार में अचनि था इहा हिकिड़ी आलम याश कबार ॻाल्हि आहे। नंबर ॿी ॻाल्हि त ॿियनि दौरनि जे अंदरि सिंध जी नौकरियुनि जी कोटा सां जेका विधन थिए थी उन ते छा थो थिए। हाणे मिसाल तौरु तव्हां पाण पंहिंजे सुवाल में इहा ॻाल्हि रखी त छा उन ते सिर्फ़ु CCI में ॻाल्हि करण ताईं तव्हांजो फ़र्क़ु पूरो थिए थो। पार्लियामेंट जे अंदरि मुंहिंजो जेको पीरियड आहे 6 सालनि जो आउं विटनेस आहियां ऐं हुन खां पोइ रज़ा रबानी साहब ताज हैदर साहब कई दफ़ा क़ौमी असेंबली या सेनेट जे अंदरि इन ॻाल्हियुनि ते असांजा बहस थिया आहिनि कॉलिंग अटेंशन ताईं त जेके नौकरियुनि जी कोटा आहे उहा प्रॉपर सूबनि खे नथी ॾिनी वञे उनजे जवाब में असांखे इहा ॻाल्हि चई वेंदी आहे त तव्हांजे दौरनि में वरी ॿियनि सूबनि जे नौकरियुनि जी लताड़ थी थिए त पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि जे नौकरियुनि जो तहफ़ुज़ त हिकु रोज़गार ॾिनो आहे। ॿी ॻाल्हि इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते बिल्कुलु हक़ पंहिंजो आहे त सिंध गवर्नमेंट इहा अथॉरिटी रखे थी त उहा वफ़ाक़ी इदारनि खां इन ॻाल्हियुनि जो पुछाणो करे। मिसाल तौरु स्टैंडिंग कमेटियूं हुन में बार बार इन ॻाल्हियुनि ते हया थी त सिंध में जेके OGDCL या पेट्रोल ॻोल्हण जा जेके इदारा आहिनि उन्हनि में माण्हू जेके ॿियनि सूबनि जा वेठा आहिनि उन्हनि ते असांजा कई झगड़ा थिया ऐं बिड़ी बिड़ी असां अनस्किल्ड माण्हू जेके आहिनि उहे मक़ामी लॻाइण में कुझु हद ताईं ऐं वरी चवां थो त कुझु हद ताईं कामयाब वियासीं पर अहिड़े क़िस्म जी सूरत हाल बिल्कुलु आहे। बलोचिस्तान साहिबु आहे ऐं सिंध साहिबु आहे। बाक़ी रही ॻाल्हि डोमिसाइल फेक डोमिसाइल जे हवाले सां जेको नेब जेको जवाब ते करे थी फेक डोमिसाइल कई आहे उहा रिपोर्ट आई आहे सिंध गवर्नमेंट आई आहे उन ते डिबेट हले थी उन ते कानून साज़ी जी तरफ़ से सिंपल कानून अहिड़ी कानून साज़ी कंदे जंहिंमें फेक डोमिसाइल ठाराइण वारे माण्हू जॾहिं बि पकड़िजी वञे त उनजी नौकरी या एटलीस्ट पर छह माण्हू उनखे आजिज़ साहब जाली डोमिसाइल में पीपल्स पार्टी जे इन ई दौर में ठहंदा रहिया आहिनि ऐं अञा बि शायदि रुगो पीपल्स पार्टी खे सम्झी त कबी ऐं रुगो चइबो त पीपल्स पार्टी जे दौर में ठहियो आहे। ॾिसो ब्यूरोक्रेसी चंद टकनि जे वक़्तु डोमिसाइल ठाहे ॾिना आहिनि। आमरेतुनि जे दौर में असांजे हिन धरती ऐं सूबे खां तमामु वॾी वेदंती आहे। आउं मञा थो त हींअर खीर जूं नदियूं कोन थियूं वहनि पर फेक डोमिसाइल इशू पीपल्स पार्टी जे दौर जो न आहे। जेके माण्हू 17 ग्रेड जी नौकरी में फेक डोमिसाइल ते 20 ग्रेड में पहुता आहिनि उहे सिर्फ़ु हिकिड़े ई दौर जे अंदरि फेक डोमिसाइल ठाराए नौकरी वठी प्रोमोट न आहिनि थिया। इहो इशू पंहिंजी जाइ ते माज़ी खां वठी रहियो आहे पर हाणे इन ॻाल्हि ते गौर कयो थो वञे त बेसिक जेको डोमिसाइल आहे इम्पोर्टेंट उहो PRC खे जेको आहे डिक्लेयर कयो वञे हुन ते कानून साज़ी हले थी ऐं इनशाला सिंध असेंबली जे बिल तरफ़ असीं वञणु चाहियूं पिया ऐं असांजी पंहिंजी इहा रिकमेंडेशन आहे त फेक डोमिसाइल ठाहिण वारे खे बि जेसिताईं प्रॉपर सज़ा न ईंदी उनजी नौकरी बि जेकॾहिं ख़तमु न कई वेंदी या हुनखे को भारी क़िस्म जो फाइन न कयो वेंदो
तॾहिं ई मामिलो दुरुस्त न थींदो, न त हिकिड़ी सख़्त कानून साज़ी जी ज़रूरत आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे उस्तो साहब। उस्ताद साहब, सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ मामलनि ते डिफेंसिव पोज़ीशन में नज़र अचे थी असांखे, चाहे बेटनि वारो ऑर्डिनेंस वारो मामिलो हुजे, ताज़ो ई जेको पाणी वारो मामिलो थियो आहे, फंडनि वारो मामिलो हुजे, या अरिड़हीं तरमीम जे हवाले सां मामिलो हुजे, नेब जा इख़्तियार छा आहिनि, या वफ़ाक़ नेब जे ज़रिए सिंध में इंतराजी मुदाख़लत या कार्रवाई करणु चाहे थो? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हाणे माज़रत सां मसइलो इहो आहे त सिंध ते सियासत बि थी रही आहे, सिंध ते पैसा बि कमाइजनि था, सिंध ते तव्हां बार्गेन मथे एस्टेब्लिशमेंट सां बि कयो था। सिंध जी जेकियूं पब्लिक लैंड्स आहिनि, मां हाणे त एतिरो हुन ते ॻाल्हायो आहे जो मूंखे ॻाल्हाईंदे बि हिकिड़ी यकीन करो वॉमिटिंग थी फील थिए त तव्हां ख़ुदा जे वास्ते ॾिसो त साईं त असां सां केॾो ज़ुल्म थियो आहे। बिल्कुलु नेशनल हाईवे ते हलिया वञो या सुपर हाईवे ते हलिया वञो, हाणे सिंधी माण्हू तव्हांखे हुते नज़र ई कोन ईंदो। हज़ारे एकड़ जेको आहे सो ज़रदारी साहब महिरबानी करे वॾनि वॾनि इदारनि खे ॾेई छॾियो आहे, बहरिया खे ॾेई छॾियो आहे, DHA खे ॾेई छॾियो आहे। ज़ुल्फ़िकाराबाद में हज़ारे एकड़ ज़मीन हली वई आहे। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त सिंधी माण्हू वटि त नाणो आहे ई कोन ज़मीन वठण लाइ, सिंधी माण्हूअ वटि स्किल्ड लेबर कोन्हे जेको उते वापराइबो, सिंधी माण्हूअ वटि फाइनेंशियल मीन्स कोन्हनि त इंडस्ट्री हणंदो। इहे सभु इलाइक़ा जेके आहिनि, की जेका तव्हांजी बदीन ताईं जेका पट्टी आहे सॼी, जेका तव्हां जेके रीसेंट किताब जेके छपिया विया आहिनि, तव्हां ॾिसो रॉबर्ट कैपलान वग़ैरह जा किताब तव्हां पढ़ो त सही त इहो इलाइक़ो छा थींदो फ्यूचर में। 80% तव्हांजो मैरीटाइम ट्रेड जेको आहे सो इहो एडन खां वठी करे स्टेट ऑफ मलाका ताईं इन पट्टीअ ते हलंदो। ऐं इहा सॼी सामुंडी पट्टी जेका आहे असांजे हथ मां निकिरी वई आहे। हेॾां पुठियां जेको आहे सो सॼो सुपर हाईवे जेको आहे सो ज़रदारी साहब ॾेई छॾियो आहे। न सिर्फ़ु ॾेई छॾियो आहे, पर हुननि खे इहा इजाज़त मिलियल आहे त जंहिंखे मर्ज़ी पवे तव्हां मोचण आणी वीचारा 300 साल 400 साल पुराणा ॻोठाणा ग़रीब माण्हू, छाकाणि त हुन वटि टाइटल कोन्हे, सिर्फ़ु हुन वटि पोज़ेशन आहे। रातिनि जो ट्रैक्टर वञनि था, उन्हनि खे बिल्डोज़र हणी हुननि जा घर ड्राहे, पुलिस उन्हनि खे जेको आहे सो मोचण आणी, उल्टो एंटी टेररिस्ट जा केस उन्हनि जे मथां था दाख़िल थियनि। मूंखे ॿुधायो त कहिड़ो ज़ुल्म आहे। आख़िर सिंधी माण्हू 13-14 साल थी विया आहिनि तव्हांखे मुस्तक़िल वोट थो करे। छा इन जे करे त हो वीचारा सदियुनि जा पंहिंजा घर बि विञाए छॾनि, उन्हनि खे तव्हां बेघर करे छॾियो? केतिरो पैसो घुरिजे मूंखे सम्झायो त सही, कहिड़ी सियासत आहे हिन में? ऐं इहे जेके वॾा वॾा इदारा जिनखे लख लख एकड़ तव्हां ज़मीन ॾेई छॾी आहे, उहे तव्हांखे तव्हां इहे ज़मीन वठी तव्हां सां को सिर सिधा कंदा छा? उहो तव्हांखे पोइ बि तव्हांखे ईअं ई रखंदा जीअं हाणे तव्हांखे रखी वेठा आहिनि। कहिड़ो सिंध जो इन हिसो आहे जिते जेको आहे वॾे वॾे इदारनि खे, माफ़ियाज़ खे जेको आहे ज़मीन नज़र आई वयूं आहिनि। असांजा पूरा जेको आहे सो जेके ॿेले खाते जूं ज़मीन आहिनि सभु कब्ज़नि में आहिनि घोटारनि खे। ग़रीब माण्हू दरबदर थी वियो आहे। 15 सालनि में तव्हां सिंध जी टोपोग्राफी कढो, हिन वक़्तु जेका असांजी ज़मीन पब्लिक लैंड ॾिसो का बची आहे। फ्यूचर जनरेशन असांजूं किथे रहंदियूं? फ्यूचर जनरेशन खे खॾ में विझो। जेका मौजूदा जनरेशन असांजी आहे वीचारा, उहे जिन खे दरबदर करे छॾियो आहे रियाज़ मलिक, उहे उन्हनि जे लाइ कहिड़ो अल्टरनेटिव आहे? हिते तव्हां जेकॾहिं जेको आहे सो कंहिं नाले तव्हां माण्हू था हटायो त सुप्रीम कोर्ट तव्हांखे ॾंडो थी ॾिए त भई तव्हां हुननि खे अल्टरनेटिव ज़मीन ॾियो। हुते सदियुनि जा जेको आहे सो माण्हू वीचारा, छाकाणि त उन्हनि जो को हाली वाली कोन्हे, उन्हनि जो को पुछण वारो कोन्हे, छाकाणि त उहे मलक सिकंदर खे या ॿिए खे तव्हां जेके माण्हू खे वोट था कनि ऐं तव्हां में का इख़्लाक़ी ज़रूरत कोन्हे जो तव्हां घटि में घटि उनखे तव्हां जॾहिं बेदख़ल था कयो त उनखे घटि में घटि को अजो वजो क़ुरान का झूपड़ी त ॾियो न, उहो बि कोन्हे। अहिड़ो ज़ुल्म त मुंहिंजे ख़्याल में इज़राइलीज़ बि न कयो आहे। ऐं साईं थो चवे असां नौकरियूं ॾिनियूं आहिनि। रिसेंटली हिकिड़ी हाई कोर्ट जी जजमेंट आई आहे जंहिंमें 2013 जो जेको रेगुलराइजेशन एक्ट आहे उनखे उन्हनि जेको आहे सो अनकॉन्स्टिट्यूशनल करार ॾेई छॾियो आहे, जंहिंमें 80% सिंधी तव्हांजा बेरोज़गार लॻा पिया आहिनि। थी वेंदा त हो त पंहिंजी गेम खेॾनि था, उहो लॻा पिया आहिनि जिते उन्हनि खे मौक़ो मिले थो। पर जॾहिं उहो ॾिसनि था त ख़ुदि जेको धणी आहे असांजो सिंध जी हुकूमत जो जेको चङो मुड़ुसु आहे, जॾहिं उहो ई उन्हनि सां शामिल आहे, जॾहिं उहो ई असांजी का पर घोर कोन थो लहे, का मालकी नथो करे, त पोइ छो न तव्हां ते हमला कनि? दुनिया में मूंखे ॿुधायो अहिड़ो को मिसाल आहे त कंहिं प्रोविंस खां पुछियो वञे तूं हिकिड़े शहर मां ॿिए शहर में तव्हां उन प्रोविंस जे माण्हुनि जी पोस्टिंग छो था कयो? भई आर्टिकल 129 में एग्ज़ेक्टिव अथॉरिटी प्रोविंस वटि आहे। हे को क्राइम आहे छा जो शाह वोस्तो शिकारपुर जो आहे तंहिं करे कराची में पोस्ट थींदो? सेक्शन 10 में मूंखे उहो डेनमार्क में पोस्ट करे सघनि था, ऐं मां जेको हिकिड़े सिंध जे हिकिड़े पार्ट मां ॿिए पार्ट में पोस्ट कोन थो थी सघां। आहे छा? जेको वेस्ट बैंक आहे, गज़ा आहे, छा आहे को मतिलबु सिंध खे विराए छॾियो आहे छा?
या मथे बोड़ो भी डील थी चुको आहे भई हाणे जेके ॿाहिरां जा माण्हू आहिनि ॿाहिरां में रहंदा शहरनि में अची कोन सघंदा यस त हिकिड़ो ज़ुल्म आहे मां सम्झां थो त इहो तारीख़ में पीपुल्स पार्टी इन खां बची कोन सघंदी जेका हिन वक़्तु सूरत हाल पैदा करे छॾी आहे सिंध में सभिनी खे ख़बर आहे त डेली बुलडोज़र था हलनि ऐं उते पुलिस जी निगरानी में जेको आहे सो माण्हुनि खे घरनि मां थो कढियो वञे उते गोलियूं थियूं वञनि पहिरीं आहे प्राइवेट आर्मी जेको आहे सो पंहिंजो प्राइवेट सिक्योरिटी फोर्स बि इस्तेमालु करे आर्टिकल 254 में कंहिंखे इजाज़त कोन्हे थो प्राइवेट मलेशिया पंहिंजी पैदा करे पोइ जेका बैरिया जे जेको डिक्लेयर्ड एरिया उन खां निकिरी था ऑपरेट कनि ऐं को चवण वारो कोन्हे उन्हनि खे ऐं पोइ तव्हां असांखे चओ त असां पीपुल्स पार्टी में तनक़ीद छो था कयूं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि गुज़ारिश कंदुसि जी लफ़्ज़ यादि कजो तारीख़ तव्हांखे कॾहिं न बख़्शींदी तव्हां जनरेशन्स जेके ईंदड़ जनरेशन्स आहिनि उन्हनि वटि का ज़मीन न बचंदी ऐं सॼी धारनि जी जेको तव्हां वञो हाणे मां अॼु साहिब खे रिक्वेस्ट थो कयां वञी मीरपुर साकरे खां अॻिते वञे ऐं वञी जेको आहे सो केटी बंदर ताईं ॾिसे त कहिड़ी तरफ़ खां छड़ो पठाण नथो पियो आहे तव्हांजी डेमोग्राफी चेंज थी वई आहे ज़ुल्फ़काराबाद जे नाले में छा ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे नाले में जेको आहे इहो छड़ो सिंध जा जेके बाक़ी जेको थोरो घणो बचो आहे ज़रखेज़ इलाइक़ो ऐं इहो छो थो थिए इहो इन करे थो थिए त हिननि खे हेड वाटर्स घुरिजनि हिननि खे जेको आहे सो जामशोरे जा हेड वाटर्स घुरिजनि उतां खां सिंध खे टोड़ींदा आहे ॿिन्ही तरफ़नि खां हिननि जेको आहे सो सॼियूं ज़मीन ॾेई छॾियूं आहिनि धारियुनि खे कराची खां वठी वेंदे हिननि खे जामशोरे ताईं इहो सॼो जेको छाकाणि त कराची ते पाणी कोन्हे जॾहिं पाणी हेड वाटर्स हिननि खे मिलंदा जेको 1 लख एकड़ जेको जंहिं इदारे खे हाणे ज़मीन मिली आहे उहो जॾहिं मिली वेंदो त पोइ इहो इलाइक़ो साउथ जेको चवनि था प्रोविंस जेको आहे उनखे कोई नथो रोके सघे पोइ किथे हूंदा ज़रदारी साहिब ॻाल्हि हयाती ॾे हुन खां पोइ ज़रदारी साहिब त हूंदो कोन इहो असांजे लाइ जेको कुझु थी रहियो आहे इहो इन ते मां गुज़ारिश कंदुसि असांजी पीपुल्स पार्टी प्यारी आहे मुंहिंजो पीउ फाउंडिंग मेंबर हुयो ज़ुल्फ़कार अली भुट्टो शिकारपुर में असांजे घर ईंदो हुयो भई नज़ीर साहिब असां वटि ॿ दफ़ा अची चुकी आहे असां उन दौर में पीपुल्स पार्टी में हुयासीं जॾहिं अयूब खान जे भव में भुट्टो साहिबु किथे रही कोन सघंदो हुयो मां हाणे बि डंके जी तौर ते थो चवां त आफ्ताब मीरानी साहिबु कोन राईंदो भुट्टे साहिब खे असांजे घर अची रहंदो हो शिकारपुर में तव्हां कंहिंखां बि पुछो असांजी पीपुल्स पार्टी सां को ज़ाती रंजिश कोन्हे मूंखे त हुन सां प्यार आहे पर ॻाल्हि आहे त ख़ुदा जे वास्ते सिंध खे बचायो ज़मीना बचायो ज़मीन हूंदी त असां बचंदासीं जॾहिं ज़मीन ई हली वेंदियूं त असांखे असां वटि छा हूंदो असां पंहिंजे धरतीअ ते जेको आहे सो असां बेघर हूंदासीं असां पंहिंजी धरती में जेको आहे सो एक्ज़ाइल हूंदासीं असांजा हशर फ़लस्तीननि खां बि ख़राबु थींदो जेको हशर थी वियो आहे सिंध खे जेको आहे हवाले करे छॾियो आहे कोशिश कंदासीं त आजिज़ साहिब सां ॿीहर राब्तो थी सघे उस्ताद साहिब पीपुल्स पार्टी खे किथे कहिड़े फोरम ते हिनखे चैलेंज करण जी ज़रूरत आहे ऐं कीअं फेस करे सघे थी पीपुल्स पार्टीअ खे इनखे चैलेंज करण जी का ज़रूरत कोन्हे पीपुल्स पार्टी सिर्फ़ु पंहिंजो आइनी जेको हुनजो अख़्तियार आहे उहो इस्तेमालु करे ऐं आइनी अख़्तियार इस्तेमालु करण लाइ पीपुल्स पार्टी खे साफ़ सुथरी सियासत करणी पवंदी सिंध ते पैसा न आहिनि कमाइणा जॾहिं सिंध ते तव्हां पैसा कमाईंदव सिंध ते सियासत कंदव पंहिंजी पार्टीअ लाइ पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि लाइ सिंध खे बार्गेनिंग तौर ते इस्तेमालु कंदव त पोइ तबाही थींदी हे सिंध जा नुमाइंदा आहिनि सिंध जागीर कोन्हे हिननि जी मुंहिंजी सिर्फ़ु गुज़ारिश इहा आहे त तव्हां ते हमिलो छो था कनि शहज़ाद अकबर केरु थींदो आहे जो असांजे प्रोविंशियल कॉन्स्टिट्यूशनल हदुनि खे जेको आहे क्रॉस करे पुछे त तव्हां फलाणो माण्हू छो लॻायो आहे इन जे करे जो हो सम्झनि था त सिंध जी पीपुल्स पार्टी जी क़यादत मुख़्तलिफ़ करप्शन जे केसिस में फाथल आहे जी तंहिंजे करे हो ब्लैकमेल था कनि जेकॾहिं साफ़ सुथरी हुकूमत हुजे उनखे अवामी हिमायत हुजे अवामी फलाह लाइ हो कमु कनि अवाम जे मुफ़ाद लाइ बीहनि लखे माण्हू ॿाहिरि निकिरी ईंदा असां निकिरंदासीं सभु निकिरंदासीं असां भला इन मुल्क जा दुश्मन आहियूं छा असां सिर्फ़ु एतिरो था चाहियूं त हिन मुल्क में आइन ऐं कानून जी हुकुमरानी हुजे हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे जे वटि नंढड़ो कुझु कोन्हे सवाइ हुन वटि हिकु नंढड़ो अजो आहे जिते 400 सालनि खां थो रहे उहो तव्हां हुन खां अजो बि खसियो था ऐं हुनखे तव्हां जेको आहे सो चओ था निकिरो था त उहो काॾे वेंदो वरी जेकॾहिं उहो एहतियात थो कनि त तव्हां हुनखे गोलियूं था हणो हुनखे एंटी टेररिस्ट केसनि में फसायो था हीउ कहिड़ो ज़ुल्म आहे हुनजो ॾोहो कहिड़ो आहे वॾी वास्ते जी जी उस्ताद साहिब त मुंहिंजो ॾिसो सभी मां इन ते बिल्कुलु मुंहिंजो माइंड जेको आहे बिल्कुलु क्लियर आहे
त हे सिंध जी वहदत खे ख़तम करण जी साज़िश आहे। जंहिं तेज़ीअ सां जंहिं अंदाज़ में जेके हज़ारे एकड़ ज़मीना ॾेई छॾियूं आहिनि बग़ैर कंहिं पब्लिक ऑप्शन जे, बग़ैर कंहिं कानूनी जेको आहे सो कार्रवाई जे, हे जेका सुप्रीम कोर्ट जी जजमेंट आहे तव्हां पढ़ो, इन में छा आहे? इन में हुकूमत शामिल आहे। इन हुकूमत मिली जेको आहे सो बहरिया वारनि खे इहे ज़मीना ॾिनियूं आहिनि, जेतिरियूं मिलियूं उन खां वधीक हुन जेको आहे सो कब्ज़ा कया आहिनि। राव अनवार जहिड़ा पुलिस ऑफिसर, राव अनवार एॾो पावरफुल माण्हू थी चुको हो जो IG हुनजी मर्ज़ी सां लॻंदो हुयो। छाजे करे? छाकाणि त मलक रियाज़ जो ख़ासि चहीतो हुयो ऐं उन ते जेको आहे ज़रदारी साहिब जो बि जेको आहे हथु हुयो। जॾहिं तव्हां अहिड़े तरीक़े सां, हाणे हालत इहा थी आहे जो कराची जो पूरो तव्हां थाणे बुला खान मथे जामशोरे ताईं तव्हां ॾिसो ज़मीना आहिनि बचियूं आहिनि के, ऐं उहे वीचारा जेके सदियूं पुराणा वीचारा मिसकीन ॻोठ, उहे ॻोठाणा, उहे ग़रीब जिन खे कुझु बि न मिलियो, हिन मुल्क जी 80 साल जी तारीख़ में जिन खे पंहिंजो अजो हुयो, उहो अजो बि तव्हां खां कटे छॾियो। ओतो साहब, जेकर इन्हनि ॻाल्हियुनि जा पेरा खणंदासीं त सभ खां वॾी दुश्मनी त चई सघे थो त पीपल्स पार्टी या सिंध हुकूमत जी पॉलिसियुनि कई आहे न सिंध जे माण्हुनि सां। बिल्कुलु बिल्कुलु मां चवंदुसि, मां चवां थो मूंखे का नौकिरी न वठणी पीपल्स पार्टी खां, बाक़ी नौकिरी ॾियण बि त न वठंदुसि मां। ॻाल्हि आहे त जेकॾहिं असां सभु हक़ सच जी ॻाल्हि न कंदासीं ऐं पाण जेकॾहिं कंहिं जेको आहे सो साज़िश जो शिकार थींदासीं त पोइ इहो साज़िशुनि जो सिलसिलो अञा वधंदो। हाणे जंहिं तरीक़े सां तव्हां खां हिननि पुछो आहे त भई तव्हां ॿारड़ीअ जे माण्हुनि खे शहर में छो था तव्हां जेको आहे सो पोस्ट कयो, इन जो मतिलबु छा आहे? इन जो मतिलबु इहो आहे त मथे इहो फ़ैसिलो थी चुको आहे त ॿारड़ी अलॻि आहे सिंध जी ऐं शहरी इलाइक़ा असांजा आहिनि जी, ऐं उन में पीपल्स पार्टी ख़ामोश आहे, चुप वेठी आहे। तव्हां मूंखे ॿुधायो जॾहिं इहो बेटनि वारो मामिलो थियो, असां जॾहिं कोर्ट में वियासीं उते ख़बर पई त हिननि त उन्हनि खे जेको आहे सो लेटर लिखी ऐं उन्हनि खे वेलकम कयो त अचो तव्हां बेट संभालियो। कंहिंखां पुछो हिननि, छाकाणि त उन में बि शराकतदारी हुई, उन में बि पैसे जी इन्वॉल्वमेंट हुई, उन में बि इन्हनि जा पंहिंजा फाइनेंशियल इंट्रस्ट हुया। उहे ई माण्हू हुया, उहे ई माफ़ियाज़ आहिनि जेके हाणे सिंध जे ॿियनि इलाइक़नि ते कब्ज़ो करे वेठियूं आहिनि। जॾहिं तव्हां पाण माण्हुनि खे घुरायो था, उन्हनि खे पंहिंजो सिंध खे नीलाम था कंदा वञो त पोइ ॿिया माण्हू तव्हांजी ज़मीन ते, तव्हांजे हक़नि ते दाड़ा छो न हणनि? तव्हां लाहौर पंजाब में त करे ॾेखारियो, पंजाब में हिकिड़ो इंच ज़मीन ते तव्हां वठी ॾेखारियो। तव्हां का हिकिड़ो मूंखे सिंध जो हिकिड़ो ॿुधायो बिल्डर जेको पंजाब में वञी को 2 एकड़ ज़मीन वठी ॾेखारे। हिते तव्हां हज़ारे एकड़, 30-40 हज़ार एकड़ ज़मीन ॾेई था छॾियो, जंहिंजी न का एडवर्टिज़मेंट, न को पब्लिक ऑक्शन, न को कानून, न रूल, कुझु कोन। तव्हां हुनखे बसि हुकुमनामो अची थो वञे रातो राति, चीफ मिनिस्टर साहिबु अलाउदो करे छॾे। भई कहिड़े कानून तहत? इहा ज़मीन चीफ मिनिस्टर जी ज़ाती मिल्कियत आहे या ज़रदारी साहिब जी ज़ाती मिल्कियत आहे? पंहिंजी मिल्कियत ॾियनि न। माशाल्लाह टंडोवाला यार ज़मीन आहे, खोड़ त ॾेई छॾनि उन्हनि खे। हे त सिंध जे माण्हुनि जी ज़मीन आहे, सिंध जे माण्हुनि जो विरसो आहे। हिननि खे इन करे इलेक्ट कयो आहे छो तव्हां जेको सिंध जे माण्हुनि जो विरसो तव्हां मुस्तक़बिल खपाए छॾियो माण्हुनि जो। इहो माण्हुनि वटि, सिंध जे माण्हुनि वटि ज़मीन न हूंदी त काॾे वेंदा? हिते ढाया अची रहंदा। इहे ज़मीन हाणे मूंखे ॿुधायो जेको इहो बैरिया ठहियो आहे, बैरिया टाउन, उते घणा सिंधी था रहनि? जी, हिते त कोई सिंधी आहे ई कोन, छाकाणि त उन वटि वसीला ई कोन। उन्हनि जा घर बि ड्रही विया, उन्हनि जूं वीचारनि जा, उन्हनि खे तव्हां बेघर करे छॾियो। उहे अलाए किथे उहे हाणे कम्यूनिटी रहनि किथे थी, इहा बि ख़बर कोन्हे। ऐं चवनि था त जीअं जेको आहे सो मरसूं सिंध न ॾिस। अरे बाबा, सिंध बची कहिड़ी आहे? तव्हां मूंखे ॿुधायो कहिड़ी सिंध बची आहे? शुरू कयो तव्हां भला। थर तव्हां खां हलियो वियो, लाड़ तव्हां खां हलियो वियो, कोहिस्तान तव्हां खां हलियो वियो, कराची हुअं ई तव्हां वटि कोन रही आहे, सखर हैदराबाद में बि तव्हां ॾिसो था छा हालत लॻी पई आहे, माफ़ियाऊं वेठियूं आहिनि। बचो छा आहे तव्हां वटि? हाणे इन सॼी सूरत में असां था चऊं बाबा जेको हाणे बि असां चऊं था जेको आइन ऐं कानून में जेके सिंधी माण्हुनि जा हक़ आहिनि, तव्हां उन्हनि जो दिफ़ा त कयो। उल्टो बजाए उन्हनि जो दिफ़ा करण जे हे हुननि सां शामिल था थी वञनि। असां अॻे दफ़े हिकिड़ी कैंपेन हलाईसीं त जेके बि स्टेट डोमिसाइल वारा, कूड़ा डोमिसाइल वारा ॿाहिरों अचनि था, पंजाब मां, KP मां, ॿियनि सूबनि मां अची हिते कूड़ा डोमिसाइल ठाराए हिते नौकरियूं था कनि, उनजो छा थियो? उहा रिपोर्ट काॾे वई?
उन ते कहिड़ो एक्शन खयो हिननि, घणा माण्हू कढियऊं, ॿुधायो न मूंखे। हिकिड़ो माण्हू न निकितो आहे, सभु नौकरियूं था कनि, सभु प्रमोशनियूं था वठनि। छाकाणि त जॾहिं मालिक पाण ई शामिल आहिनि, छाकाणि त हीअ सियासत थी हले सॼी। सिंध जेको आहे हिकिड़ो हाणे मोहरो बणिजी वई आहे, शतरंज जो हिकिड़ो मोहरो आहे सिंध। सिंध हिकिड़ी तारीख़ी हक़ीक़त आहे, सिंध हिकिड़ी वहदत आहे, सिंध हिकिड़ो तहज़ीब जो जेको आहे सो हिकिड़ो अहजान कोन्हे। सिंध हिकिड़ो हाणे मोहरो आहे जेको पीपुल्स पार्टी इस्तेमालु थी करे पंहिंजे ऐं पंहिंजे लीडरनि जी जेको आहे सो सियासी ऐं उन्हनि जो जेको माल ऐं दौलत जो जेको मामिलो आहे उन में सिंध जेको आहे सो बार्गेन थी थिए। वॾी महिरबानी शाह बोस्तो साहब, तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो इन अहम मौज़ू जे हवाले सां। नाज़रीन, नाले वारे क़ानूनदान शाह बोस्ते जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी। हुननि जो चवणु हो त सिंध जे माण्हुनि जो दिफ़ा करणु आइनी क़ानूनी हवाले सां इहा पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे। तारीख़ जे पीपल्स पार्टी खे इन हवाले सां कॾहिं बि माफ़ न कंदी। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। इन वक़्तु असांखे नुसरत सैर अब्बासी GDA सां तालुक़ रखंदड़ जॉइन कयो आहे, मेंबर सिंध असेंबली। नुसरत भलीकार, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। नुसरत, ही तमामु अहम मामिलो नेब पारां सिंध जा सां वास्तो रखंदड़ उन्हनि माण्हुनि जा रिकॉर्ड तलब कयो आहे जिन जा डोमिसाइल जेके आहिनि सिंध, कराची, हैदराबाद खां अलावा जान अर्बन ऐं रूरल वारो मामिलो हिते अचे थो। लिसानियत जी हिकिड़ी लॻे थो त हिकिड़ी कोशिश या साज़िश थी रही आहे, छा चवंदियूं तव्हां? थैंक यू सो मच सभीन। अॻिते त तव्हांखे बि ॾिस हुजे, तव्हां अहिड़ा तमामु इशूज़ जिन सां लाॻापियल जेके बि हूंदा आहिनि, तव्हां पंहिंजो प्रोग्राम जो ज़रूरु हुनखे टॉपिक बणाईंदा आहियो। बिल्कुलु इन ते असां सभिनीनि खे सख़्तु तशवीश बि आहे। ॾिसो, नैब जे हवाले सां असां ख़ासि तौर ते मुंहिंजो त तव्हांखे ख़बर हूंदो त मां नैब जे हवाले सां ॾाढो नैब खे रड़ियूं करे सॼो हुयो त असांजी सिंध में वॾी करप्शन आहे, पैसो असांजे माण्हुनि जो लुटिजी वियो, माण्हू लुटे छॾियो। त उन हवाले सां हिकिड़ी उमेद हुई शुरू में जंहिं चेयरमैन नैब जंहिं तरीक़े सां एंट्री ॾिनी ऐं जंहिं तरीक़े सां हुन पंहिंजो सिलसिलो शुरू कयो त असांखे इहा उमेद थी त सिंध मां जेके करप्ट माण्हू आहिनि, करप्शन जिन्हनि कई आहे, उन्हनि खां पैसो जेको आहे उहो बिल्कुलु कढाइबो ऐं असांजे असुल हक़दारनि खे उहो पैसो मिलंदो। पर नैब जेको आहे उन मायूस कयो। बिल्कुलु मां नुसरत सैर अब्बासी मायूस आहे। बिल्कुलु नैब जी कारकर्दगी बिल्कुलु उहा न रही जेका शुरू में ॾेखारी वई। पर हे जेको सिलसिलो जेको तव्हां था चओ हिन महिल त हे डोमिसाइल या उन्हनि असांजे ॿाहिरि ऐं शहरी माण्हू जेके ऑफिशियल उन्हनि जे हवाले सां, मतिलबु नैब पंहिंजो कमु जेको अथसि, जेका हुनजी असल कमु आहे, जंहिं मक़सद जे लाइ नैब ठहियो वियो हो, नैब कम अज़ कम उहो त करे। हे कहिड़े पासे जे नैब पंहिंजा कम करणु शुरू करे ॾिना जंहिंजे करे असां सभिनीनि खे हैरत अंगेज़ तौर ते तशवीश थी चुकी आहे। बाबा हे छा आहे? बाबा तव्हांजो जेको दाइरो आहे उन दायरे में रही पंहिंजो कमु कयो। फॉर गॉड सेक, तव्हांजो करप्शन माण्हू जेके उन्हनि ऑफिशियल्स हुजनि, भले पॉलिटिशियन हुजनि या केर बि हुजे, जंहिं करप्शन कई आहे, तव्हां उहा करप्शन जा केसिस ठाहियो ऐं उनखे मंतकी अंजाम ताईं पहुचायो। अॼु ताईं असांखे हिन महिल ताईं असां वाधायूं पिया त नैब को अहिड़ो एग्ज़ाम्पल त ॾे त तव्हां बाक़ाइदा करप्शन उन मां माण्हूअ जी कई ऐं उन खां पोइ उन्हनि मां उहे पैसा वठी उन्हनि खे सज़ा बि ॾियनि। प्ली बार्गेनिंग त असां इलाही ॿुधीसीं, पर कम अज़ कम सज़ा ऐं जज़ा जो बि को सिलसिलो हुजणो खपे ताकी ॿियनि माण्हुनि खे उन मां सबक़ हासिल थिए। बाक़ी हे जेको नओं सिलसिलो हुन नैब शुरू कयो आहे, सख़्तु मुज़म्मत कयूं था। जेको जंहिंजो दाइरो आहे उन दायरे में रही पंहिंजो कमु करे। असां इदारनि खे रिस्पेक्ट ॾींदा आहियूं, इदारनि खे असांजे चाहियूं था त इदारा मज़बूत थियनि, पर इदारा बि पंहिंजे दायरे में रही पंहिंजो कमु कनि। इन करे नैब में ऐं नैब हिन महिल ताईं हुनजी कारकर्दगी बिल्कुलु असां खां ग़ैर मुतमइन आहियूं उन मां। नुसरत, इंतहाई अहम तव्हां पंहिंजो मौक़िफ़ जेको ॾिनो आहे, तव्हांजी आवाज़ मुख़्तलिफ़ मामलनि ते असेंबली में बि इन्हनि इशूज़ ते तव्हां रेज़ कंदियूं रहियो। तमामु अहम तव्हां ॻाल्हि कई त तव्हां हिन जी सख़्तु मज़म्मत कयो थी, तव्हां नेब जे हिन क़दम जे ख़िलाफ़ु आहियो। पर इहो ॿुधायो त वफ़ाक़ में इत्तेहादी हिकिड़ी पार्टी आहे MQM पाकिस्तान, उहा सदाईं इन तरह जी लिसानीअ जी ॻाल्हि कंदी रही आहे त भई कराची में सिंध जा ॿिया माण्हू अचनि था, सिंध जे ॿियनि इलाइक़नि जा माण्हू अचनि था, ॼण सिंध जा सिंधी जॾहिं सिंध जी राजधानी कराची में अचनि था त उहे धारिया थी वञनि था। तव्हांजी पार्टी बि इत्तेहादी आहे वफ़ाक़ सां या वज़ीर आज़म सां इन मामले ते एज़ अ पार्टी कहिड़ो मौक़िफ़ रखियो वेंदो? सभिनी मौक़िफ़ त रखिजी
ॾिसो मुख़्तलिफ़ हवालनि सां असां मौक़िफ़ रखियो हुआसीं। हाणे बहरिया टाउन जो तव्हां ॾिठो उन जेको बेदन कई जेको ज़ुल्म थियो आहे असां ॾिसनि पासे सां ॾिसो मोइन जो दड़ो खे जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त इन जो मतिलबु आहे त मोइन जो दड़ो हिन महिल हिकिड़ी अहिड़ी तारीख़ आहे जंहिं मां असांखे उन वक़्त जे रहवासी जे रहण सहण उन्हनि जी सॼी ज़िंदगी जी हालतुनि जी ख़बर पवंदी आहे। अहिड़े तरीक़े सां क़दीम वसंदियूं हुजणु खपनि ताकी अचण वारी नसलुनि खे ख़बर पए त इहे माण्हू कीअं रहंदा हुया। इन्हनि माण्हुनि जो रहण सहण इहो असांजो सरमायो आहे। उन सरमाए खे कहिड़े तरीक़े सां तबाह बर्बाद थो करे वञा। हिन मामले में मां हिन हुकूमत जेका पंहिंजे पाण खे सिंध जायो चवंदा आहिनि, पंहिंजे पाण खे बिलावल ज़रदारी सिंध जाओ चवंदो आहे, कहिड़े हवाले सां सिर्फ़ु लफ़्ज़नि में अमली तौर ते तव्हां छा कयो आहे? हिन महिल ताईं सिंध हुकूमत आहे न असांजी सिंध जी ज़मीन कहिड़े तरीक़े सां कब्ज़ो कई थी वञे, असांजा माण्हुनि खे धिका ॾेई हू असल वारिस उहे आहिनि। सिंध जा असल वारिस आहिनि, उन्हनि जी ज़मीन आहे, उन्हनि जी मिल्कियतूं आहिनि। तव्हां बहरिया टाउन वारा काथां इहो मलिक रियाज़ आयो आहे असांजी सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ा करे असांजे माण्हुनि खे धिका ॾेई अलाए काथां अरबनि खरबनि जा पैसा खणी ज़मीनुनि मशीनूं खणी अची माण्हुनि ते तशदुद थिए। मां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत थी कयां, मूंखे सख़्तु तशवीश आहे। इंशाअल्लाह ताला मां तव्हांखे ॿुधायां थी कमिंग सेशन में असां भरपूर एहतजाज कंदासीं हिन में त अहिड़े क़िस्म जा अनेक मसइला आहिनि। इन्हनि मसइलनि ते सिंध गवर्नमेंट काथे आहे? असां वफ़ाक़ी तौर ते बिल्कुलु हर जाइ ते मौक़िफ़ रखियो आहे। हाणे बि असांजो GDA जो वफ़द वञी हिन मामले ते मिलियो, पर हे जेको नैब वारो सिलसिलो आहे हिन में बि त सिंध हुकूमत पंहिंजो किरदारु अदा करे, पंहिंजो साम्हूं हिकिड़ो सिलसिलो रखे। वफ़ाक़ी तौर ते मां तव्हांखे तव्हांजे प्रोग्राम जे तवसुल सां हिते पूरी सिंध वासियुनि खे इहो चवणु थी चाहियां त कॾहिं बि इहो न सोचो, ख़ुदा जो वास्तो अथव, कॾहिं न सोचो नुसरत सहर अब्बासी हुनजी पार्टी मां कोई बि अहिड़ो हूंदो जेको सिंध सां लाॻापियल कोई अहिड़ो इशू हूंदो उन में असां पोइते थींदासीं। वॾी महिरबानी नुसरत सहर अब्बासी GDA जे हवाले सां तव्हां पंहिंजो भरपूर मौक़िफ़ ॾिनो। नाज़रीन अॼोके प्रोग्राम खे पिणु हिते ख़तमु कंदासीं। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।